नासिन ब्रेकिंग न्यूज़ है हैदराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। कस्टम पारां 5 करोड़ 70 लख रुपयनि जी मुनशियात हथ करण जी दावा कई वई आहे। मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई करे गुटका, मेन पुड़ियूं, शराब ऐं ॿी मुनशियात हथ कई वई आहे। कस्टम कलेक्टर पारां इहो ॼाणायो वियो आहे। नासिन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में कस्टम पारां 5 करोड़ 70 लख रुपयनि जी मुनशियात हथ करण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो असां सां लाइन ते मौजूद आहे। इरफान, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद में कस्टम कलेक्टर तरफां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहा दावा कई वई आहे त हुननि मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई कंदे 5 करोड़ 70 लख रुपयनि जी मंशियात ऐं ॿियो कॉस्मेटिक जो सामान जेको स्मगलिंग थियल हो उनखे ज़ब्त करे वरितो आहे। इन सामान में शराब, मैनपुरी, गुटको, पान पराग वग़ैरह ऐं कॉस्मेटिक जो सामान शामिल आहे। हैदराबाद में कस्टम कलेक्टर आमिर रशीद शेख तरफां प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए हिकिड़ी दावा कई वई, जंहिंमें संदसि चवणु हो त कस्टम अमलदारनि मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई करे जेको गैर क़ानूनी सामान हो, जंहिंमें मंशियात हुई शराब, मैनपुरी, गुटको ऐं कॉस्मेटिक जो गैर क़ानूनी सामान जेको भारत मां स्मगल थी आयो उनखे ज़ब्त करे वरितो आहे ऐं उनजी मालियत 5 करोड़ 70 लख रुपया ॿुधाई वञे पई। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।